Warm and heartily welcome at Chetan Effort YouTube channel. Thanks for watching my video. हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। वंस अगेन वेलकम ऑन चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल। तो दोस्तों मां तव्हांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। तो दोस्तों अॼु जो ही वीडियो तमामु घणो इंपॉर्टेंट थियण वारो आहे सभिनी दोस्तनि जे लाइ जेके दोस्त PST एंड GEST जी तयारी करे रहिया आहिनि। तो दोस्तों जीअं तव्हांखे ख़बर आहे त मूं कल्ह 2 ॾींहं वारे हिकिड़े वीडियो में मूं तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कई हुई त मां तव्हांखे हिकिड़ी ट्रिक्स शेयर कंदुसि, तव्हांखे हिकिड़ी ट्रिक ॿुधाईंदुसि जेका तमामु घणी इंपॉर्टेंट आहे सभिनी दोस्तनि जे लाइ जेके दोस्त PST एंड GEST जी तयारी करे रहिया आहिनि। तो दोस्तों अनफॉर्चुनेटली बदकिस्मती सां उहा ट्रिक मां तव्हांखे साॻिए वीडियो में शेयर करे न सघियुसि, छाकाणि त हू वीडियो तमामु घणो वॾो थी चुको हो। तंहिं जे लाइ उहा साॻी ट्रिक मां तव्हांजे लाइ अॼु हिन वीडियो में खणी आयो आहियां। ऐं उन ट्रिक सां गॾु मां तव्हांखे इहो बि पिणु ॿुधाईंदुसि त प्री प्लानिंग कीअं कजे, जेका प्रिपरेशन कीअं कजे, माना तयारी पेपरनि जी तयारी जेका PST GEST जी तयारी कीअं कजे। त पहिरीं पाण पढ़ंदासीं त उहा ट्रिक के मुंहिंजी दुआ आहे त असांजा सभु जेके भाइर एतिरा होशियारु हुजनि, उन्हनि खे हर सुवाल जे जवाब जी ख़बर हुजे, उन्हनि जी हर शइ पढ़ियलु हुजे ऐं उन्हनि खे पंहिंजे पाण ते एतमाद ऐं फुली हिकिड़ो ट्रस्ट हुजे त उहे जेको कुझु जेको साम्हूं सिलेक्शन जेके सुवालनि जे आंसरनि जी कनि पिया उन्हनि ते उन्हनि खे पूरो यकीन हुजे। जॾहिं तव्हां IBA जे एग्ज़ाम में वेठा आहियो, कंहिं सुवाल जो जवाबु नथो अचे त उते तकड़ करण जी का बि ज़रूरत कोन्हे, हुते असांखे पंहिंजे दिमाग़ खे यूज़ करिणो आहे। ऐं उन मसइले जे लाइ मूं वटि हिकिड़ी ट्रिक आहे ऐं ट्रिक जेका तव्हांखे उन सुवाल जो 30 खां 40% ॾिसो 100% जी ॻाल्हि मां न पियो कयां, 100% श्योरली उहो तॾहिं पॉसिबल थी सघे थो जॾहिं असांजा उहो साॻियो सुवाल पढ़ियलु हुजे। त इहो हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ी ट्रिक आहे जेका उमेद आहे त तव्हांखे वणंदी। त हीउ हिकिड़ो पेपर आहे, इंग्लिश जो पेपर पाण खयो आहे। हिते पहिरियों सुवाल आहे वी डैश रीच स्कूल ऑन टाइम। ॾिसो वी डैश रीच स्कूल ऑन द टाइम। त हाणे हिते हिकिड़ो शुड आहे, ॿियो कुड आहे, मस्ट आहे, कैन आहे। वी कैन रीच स्कूल ऑन द टाइम, वी शुड और वी कुड, वी मस्ट। हाणे हितां कंफ्यूज़ आहियूं छाकाणि त असांखे हिते ॿ टे ॻाल्हियुनि जी सिमिलरिटी लॻे पई। हाणे असां छा लॻायूं? हाणे दोस्तो ट्रिक जी ॻाल्हि इहा आहे त ट्रिक जी ॻाल्हि इहा आहे त असांखे हिते उहा ट्रिक अपनाइणी आहे। उहा ट्रिक इहा आहे त सभ खां पहिरीं असांखे इन सां मिलंदड़ जुलंदड़ या इन सां मैच न थींदड़ उन खे ड्रॉप करिणो आहे, उन खे डिटेक्ट करिणो आहे। हितां हाणे पहिरीं त असांखे ॻाल्हाइणो यूज़ करिणो आहे त हिते उहो कहिड़ो सेंस आहे जेको इन सां मैच न पियो थिए। दोस्तो ट्रिक खे गौर सां ॿुधिजो। त हाणे ॾिसो हिकिड़ो आहे शुड आहे, ॿियो आहे कुड, टियों आहे मस्ट, टियों आहे कैन। त हाणे पहिरीं ॾिसो त वी कैन रीच स्कूल ऑन टाइम। ॾिसो हीउ थोरो अजीब सेंस लॻे पियो, माना हीउ इन सां सिमिलियर जुमिलो त कंहिं हद में सही थिए पियो, पर शुड बि सही थिए पियो, पर कुड बि सही थिए पियो, मस्ट बि सही थिए पियो। त ॾिसो हीउ थोरो घणो इहो सिचुएशन जे हवाले सां हाणे हिते इन्हनि ॾिनो आहे त हिते इन्हनि जे लाइ प्रॉपर माना बिल्कुलु जेका एक्यूरेट इन जो ऑप्शन कहिड़ो हूंदो। हाणे पहिरीं ट्रिक जे हवाले सां असांखे हीअं करिणो आहे त पहिरीं असांखे उन्हनि खे कटे छॾिणो आहे जेके इन सां बिल्कुलु मैच नथा थियनि। त कैन बि जेका असांजे इन सिचुएशन जे हवाले सां मैच न पियो थिए, असां कटे छॾियो। हाणे बचिया आहिनि टे, हाणे असांखे आसानी थी वई त हाणे टिनि में कहिड़ो थी सघे थो। ॾिसो दोस्तो ट्रिक खे गौर सां जेका तव्हां सोचिजो ऐं इन खे अप्लाई कजो। त पहिरीं मूं इन खे कटे छॾियो, हाणे बाक़ी बचनि था ABC। हाणे मूंखे इन्हनि मां सिलेक्ट करिणो आहे त कहिड़ो सही थी सघे थो, इन जे लाइ कहिड़ो पॉसिबल आहे। त हाणे ॿी ॻाल्हि इहा आहे त कुड बि जेका कोन पियो थिए, हाणे बाक़ी बचनि पिया ॿ। त ॾिसो असांखे छा करिणो आहे, पहिरीं डिटेक्ट करिणो आहे जेके इन सां मैच न पिया थियनि। त पहिरीं असां कुड खे बि कटे छॾियो, डी खे बि कटे छॾियो। हाणे बचे थो बाक़ी शुड एंड मस्ट। हाणे असां हिते वरी कंफ्यूज़ आहियूं, त दोस्तो हिते हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे त तव्हां इहो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि जी सीरीज़ आहे जेका क्लास 6 जी सीरीज़ आहे, उन में रीड यूनिट 1 पेज नंबर 12 to 14 बिफोर आंसरिंग द क्वेश्चन। हाणे हिते ही जेका बिल्कुलु जेका चए थो जेका 12 खां 14 नंबर वारा जेके पेज आहिनि इन सुवाल जो आंसर आहिनि हुते तव्हां करे सघो था। बहरहाल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते हाणे असां कंफ्यूज़ आहियूं त शुड लॻंदो या मस्ट लॻंदो। त दोस्तो जॾहिं बि रूल जी ॻाल्हि हूंदी आहे, कंहिं बि रूल जी ॻाल्हि हूंदी आहे त हुते मस्ट लॻंदो आहे, जॾहिं बि कंहिं सलाह जी ॻाल्हि हूंदी आहे हुते शुड लॻंदो आहे। त स्कूल हिकिड़ो रूल हूंदो आहे,
स्कूल हिकिड़ो छा हूंदो आहे दोस्तो, रूल जी ॻाल्हि हूंदी आहे, छाकाणि त स्कूल असांखे टाइम ते पहुचणो पवंदो आहे। त हिते रूल जी ॻाल्हि आहे त असां हिते लॻाईंदासीं शुड जेका सलाह जे लाइ आहे हीअ कोन पियो लॻे, हीअ बि ग़लति आहे, त हिते लॻंदो मस्ट। दोस्तो उमेद आहे तव्हांखे ट्रिक सुठी लॻी हूंदी। हिते असां छा कयो, पहिरीं असां सभिनी खे डिटेक्ट कयोसीं, सभिनी खे ड्रॉप कयोसीं उन्हनि ऑप्शन के जेके ऑप्शन इन खां मैच न पिया थिया। त हाणे उमेद आहे त तव्हां जॾहिं बि पेपर में वेंदो त तव्हांखे जेकॾहिं कंहिं सुवाल जो जवाबु नथो अचे त पहिरीं तव्हां छा कंदो, उन सुवाल सां जेके उन जा ऑप्शन मैच न पिया थियनि उनखे कटंदो, पोइ तव्हांखे आसानी थींदी हूंदी। जीअं असां पहिरीं कयो, पोइ 5 असांखे वरी ख़ुशी थी यार हाणे टिनिनि मां कहिड़ो थी सघे थो, वरी असां कुड खे डिटेक्ट कयोसीं, बाक़ी बचे 2, पोइ असांखे अञा आसानी थी वई, त हाणे ॿिन्हिनि मां असांखे सोचणो आहे। पोइ असांजो दिमाग़ वरी बि कमु कयो त शुड मैच कोन पियो थिए, मस्ट मैच थिए पियो, त असांजो सुवाल हल थी वियो। त अहिड़े हवाले सां असां ऑप्शन हिकिड़ो ॿियो वठूं था। त दोस्तो हिते आहे रीड यूनिट 1 पेज नंबर 12 बिफोर आंसरिंग द क्वेश्चन। हाणे इन सुवाल जो जवाबु ॾियण जे लाइ तव्हांखे क्लास 6 जो 1 खां 12 नंबर पेज ताईं पढ़णो पवंदो। हिते आहे आइडेंटिफाई द करेक्ट मॉडल वर्ब फॉर द गिवन सेंटेंस। चए थो हेठिन में मॉडल वर्ब जेका आहे उहो इन सेंटेंस जे लाइ करेक्ट कहिड़ो आहे। हाणे यू शुड ब्रश योर टीथ, यू वुड ब्रश योर टीथ, you must brush your teeth, you could brush your teeth। त हाणे असांखे असांजी ट्रिक असांखे ख़बर आहे। हाणे इन सुवाल जो जवाबु जेकॾहिं काफ़ी दोस्तनि खे ईंदो हूंदो, आई एम श्योर, मूंखे यकीन आहे त काफ़ी दोस्तनि खे सुवाल जो जवाबु ईंदो हूंदो, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़े टाइप जो सुवाल जेकॾहिं तव्हांजे पेपर में को ॾुखियो का हार्ड अची वञे त उन कंडीशन में, उन सिचुएशन में असांखे तकड़ जे बजाए पंहिंजे दिमाग़ जो यूज़ करिणो आहे। ऐं दिमाग़ जो यूज़ ईअं करिणो आहे त पहिरीं असांखे उन सुवाल सां रिलेटेड जेके आंसर जेके मैच न पिया थियनि असांखे सोचणो आहे ऐं उन्हनि खे ड्रॉप करिणो आहे। माना थोरो हिकिड़ो सुठो न पियो लॻे त हीअ कंफर्म आहे कोन थींदो। ओके, पोइ यू वुड ब्रश योर टीथ, ही बि जेका इन सां मैच कोन पियो थिए। मस्ट जी ॻाल्हि न आयासीं वुड ते, बाक़ी बचे थो सी एंड ए। हाणे असांखे वरी थोरी हिते दिमाग़ खे यूज़ करिणो आहे त शुड लॻायूं या मस्ट लॻायूं। ऐं मां तव्हां सां हिकिड़ी ऑलरेडी ॻाल्हि करे चुको आहियां त जॾहिं बि कंहिं सलाह जी ॻाल्हि हुजे त असां हुते मस्ट लॻाईंदा, शुड लॻाईंदा आहियूं। जॾहिं बि कंहिं रूल एंड रेगुलेशन जी ॻाल्हि हूंदी आहे हुते लॻंदो आहे मस्ट। त यू मस्ट ब्रश योर टीथ, यू शुड ब्रश योर टीथ, हिते छा लॻणु खपे दोस्तो? हिते मस्ट बि लॻे पियो, पर मोस्टली जेका ब्रश जी सलाह ॾिबी आहे, टीचर क्लास में ॿार खे सलाह ॾींदो आहे त बाबा तोखे पंहिंजे ॾंदनि खे ब्रश करणु घुरिजे, त शुड हिते लॻंदो दोस्तो, हिते वुड मस्ट कोन लॻंदो, हिते असांखे छा थी वियो शुड लॻंदो। त दोस्तो उमेद आहे त तव्हांखे इहा ट्रिक सुठी लॻी हूंदी। त ॾिसो असांखे जॾहिं कंहिं सुवाल जो जवाबु न पिया आयो तॾहिं असां छा कयोसीं, पहिरीं डी खे ड्रॉप कयो, पोइ सी खे ड्रॉप कयो। माना उन्हनि सुवालनि खे, उन्हनि ऑप्शननि खे जेके असां बिल्कुलु हितां डिटेक्ट करे छॾियो, हितां कटे छॾियो जेके इन सां मैच न पिया थियनि। उमेद आहे त तव्हांखे सुठो। हाणे अचो त जेका पढ़ूं त तयारी कीअं कबी आहे। तयारी करण जे लाइ बि हिकिड़ी बहितरीनु ट्रिक आहे जेका मां तव्हां वीडियो खे लास्ट ताईं लाज़मी ॾिसिजो, उहा तव्हां सां शेयर करण वारो आहियां। ऐं उहा ट्रिक बि जेका रियली वेरी इंपॉर्टेंट आहे तव्हांजे लाइ, सभिनी दोस्तनि जे लाइ। ऐं मां नथो चाहियां त उहा बि ट्रिक तव्हां सां। हेलो दोस्तो, ॿी ट्रिक जेका मां तव्हां सां शेयर करण वारो आहियां रियली उहा बि तमामु घणी इंपॉर्टेंट आहे सभिनी दोस्तनि जे लाइ। उन ट्रिक खे लाज़मी ॾिसिजो ऐं वीडियो खे लास्ट ताईं लाज़मी ॾिसिजो, छाकाणि त मां नथो चाहियां तव्हां सां का पॉइंट मिस थी वञे। त दोस्तो जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजो सिलेबस आहे उहो जेका ऑलरेडी हिकिड़ो सिलेक्टेड थी वियो आहे ऐं उन्हनि ऑलरेडी ॿुधाए छॾियो आहे त तव्हांजो जेके एग्ज़ाम जेके पेपर उहो IBS अखर यूनिवर्सिटी बोर्ड वठंदो, ऐं जेका टेस्ट असांजी थींदी उहो STB यानी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी सीरीज़ मां थींदी। ऐं मैथ, इंग्लिश एंड साइंस जा पेपर उहे इंग्लिश में हूंदा, ॿिया सभु सिंधी में हूंदा। त असां वटि जेका हिते आहे क्लास 5 जो, ॾिसो क्लास 5 जो साइंस जो किताबु आहे। त हाणे क्लास 5 जो साइंस जे किताब में साइंस सुठे नमूने सां विज़ाहित कयल आहे, पर जेको असांजो पेपर ईंदो उहो इंग्लिश में ईंदो। त उन जे लाइ असांखे साइंस जा जेके बि कॉन्सेप्ट आहिनि, साइंस जूं जेके बि मेजर शयूं आहिनि, उन्हनि जी अंग्रेज़ी में ख़बर हुअणु लाज़मी आहे। त हाणे किताब में तव्हां असां पनो पेज उथलाईंदासीं त ॾिसिजो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जाम शोरो। त दोस्तो हिते ॾिसो जानदारनि जी दर्जाबंदी,
ठीकु आहे। उन खां पोइ खूरदबीनी आहे ॿिज उन्हनि जी बनावट ऐं फिटजणु, माहौल जी आलूदगी, मादोई उन जी हालतुनि जी तब्दीली, ज़ोर ऐं मशीनूं, रोशनी ऐं उन जूं ख़ासियतूं, बिजली, मिट्टी, असांजो शमसी निज़ाम। उन खां पोइ ॾिसो दोस्तो त जानदार जी दर्जाबंदी। हाणे जानदार, हाणे असां साईं जानदार जेका ही सॼो सिस्टम जेका इन जो सॼी पैराग्राफ सॼी सिंधी में पढ़ूं ऐं पेपर असांजो इंग्लिश में अचे त उन जे लाइ तव्हां छा कयो, ऐं तव्हांजे लाइ कुझु ट्रिक्स वठी आयो आहियां। त हिते हीअ बि 5 जो साइंस आहे, हीअ बि 5 जो साइंस आहे, त हीअ गेट्स वारनि जी आहे ऐं ऑक्सफोर्ड वारनि जी आहे। त इन में बि असां जेका सेम टॉपिक आहिनि, एतिरा ख़ासि कुझु बि कोन्हे। हाणे एनिमल्स एंड देयर बॉडीज़, हाणे इंग्लिश में लिविंग थिंग्स हूंदो ऐं असांखे जानदार शइ असांजी पढ़ियल आहे लिविंग थिंग्स जी असांखे जेकॾहिं ख़बर नाहे त जेका असांजे लाइ हिकिड़ी तमामु घणी परेशानी थींदी। त उन जे लाइ जेके बि साइंस जा कॉन्सेप्ट तव्हां पढ़ो था उन्हनि खे इंग्लिश में लाज़मी तौरु उन्हनि जा मेजर जेके नाला आहिनि उहे यादि कयो। हाणे ट्रिक जेका पेपर जेका तयारी करण जी जेका ट्रिक इहा आहे, ॿी ट्रिक जेका तमामु घणी इंपॉर्टेंट आहे। तव्हां पढ़ो मिसाल तौरु हैव यू सीन एनी बेबी एनिमल, छा तव्हां कंहिं नंढड़े जानवर खे ॾिठो आहे? विच वंस, को बि हिकु। आर यू सिमिलियर टू देयर पेरेंट्स, छा उहे सभु जानदार जेके पंहिंजे वालिदीन जहिड़ा आहिनि? एनिमल्स प्रोड्यूस एनिमल ऑफ देयर ओन काइंड, चए थो जानदार जेके आहिनि उहे पाण जहिड़ा ई पंहिंजा बच्चा या पंहिंजा पंहिंजा बच्चा पैदा कनि था। दीज बेबीज़ ग्रो टू डेवलप लाइक देयर पेरेंट्स, उहे बच्चा वॾा थी पंहिंजे पेरेंट्स जहिड़ा थियनि था। सम एनिमल्स लाइक एलिफेंट्स, मॉन्की, कैमल्स गिव बर्थ टू बेबीज़, चए थो कुझु जेके आहिनि उहे बेबी माना जेके बच्चा ॼणनि था। द बेबीज़ लुक लाइक देयर पेरेंट्स व्हेन दे आर बोर्न, चए थो उहे बिल्कुलु जॾहिं पैदा थियनि था तॾहिं उहे पंहिंजे पेरेंट्स जहिड़ा हूंदा आहिनि। ॾिसो हाथी आहे जेका हिकु ॿिए हाथी जहिड़ो आहे, ऊठ आहे जेका ॿिए ऊठ जहिड़ो आहे, त मुर्गी आहे त मुर्गी जहिड़ो आहे, ऐं भोलड़ी आहे त भोलड़ी जो बच्चो भोलड़ी जहिड़ो आहे। सम एनिमल्स लाइक फ्रॉग, फिश, स्नैक्स एंड चिकन्स ले एग्स, चए थो जेके मुर्गियूं वग़ैरह बेदा ॾियनि थियूं। बेबीज़ केम आउट ऑफ देयर एग्स, चए थो उन्हनि जा बच्चा जेके बेदनि मां निकिरनि था आफ्टर सम टाइम, कुझु वक़्त खां पोइ। सम बेबी एनिमल्स लाइक फ्रॉग, कुझु जेके बच्चा जेके जानवर आहिनि जहिड़ो ॾेॾर, फिश एंड बटरफ्लाइज़ डू नॉट लाइक देयर पेरेंट्स, चए थो उहे पंहिंजे पेरेंट्स जहिड़ा कोन हूंदा आहिनि। हाणे मिसाल तौरु सुवालु जेकॾहिं पेपर में थी सघे त उहो कहिड़ो जानवर आहे जेको पंहिंजे पेरेंट्स जहिड़ो नथो थी सघे? बाबा असां त हाणे परेशान थी वियासीं। त हीअ सुवालु जेका आहे असां इन खे छा कंदासीं, असां इन खे नोट कंदासीं। ओके बाबा हिकिड़ी कापी खणो ऐं कापी ते तव्हां डेट लिखो ऐं हेठि लिखो मिसाल तौरु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे लिविंग थिंग। ओके त हीअ थी वियो लिविंग थिंग्स। असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे लिविंग थिंग्स। हाणे असां छा कयो, हेसींदे असांखे सॼो सम्झ अचे। हाणे असांजो जेका अॼु पहिरीं पॉइंट जेका लिविंग में पढ़ी उहा पढ़ी कहिड़ी पढ़ी? एनिमल एंड देयर बेबीज़। त दोस्तो हीअ ॾिसो हीअ पियो आहे एनिमल एंड देयर, त हिते असां कंदासीं एनिमल्स एंड देयर बेबीज़, चए थो जानदार ऐं उन्हनि जा बच्चा। हीअ असांजो टाइटल आहे ऐं हिन में असां काफ़ी शयूं असांखे सम्झ में जेके अचनि पियूं उन्हनि खे नोट न कयो। हाणे हिते पॉइंट इहा आहे त फिश, फ्रॉग, फिश एंड बटरफ्लाई डू नॉट लुक लाइक देयर पेरेंट्स। हाणे असांखे इहा पॉइंट लिखणो आहे फ्रॉग्स, त फ्रॉग्स उन खां पोइ आहे फिश खां पोइ आहे फ्रॉग, फिश एंड बटरफ्लाई BUTTERFLIES। हाणे असां इहा पॉइंट थी हुई डू नॉट लुक लाइक देयर पेरेंट्स, ओके। त दोस्तो ही पॉइंट असांखे हिकिड़ी नई मिली। ओके हाणे ही हिकिड़ो टेस्ट जी तयारी करण जो हिकिड़ो बहितरीनु मेथड आहे। तव्हांखे जेके शयूं ॾिसो असांखे जेके शयूं आयूं पे, जिन शयुनि जी तव्हांखे ख़बर हुई, हाणे तव्हां छा कयो, रोज़ जेका शइ पढ़ो था उनजो टाइटल लिखो
ऐं उन जो जेका सब टाइटल लिखो ऐं जेका शइ तव्हां पढ़ो पिया उन में जेके शयूं अचनि थियूं उन्हनि खे मैंशन न कयो। बाक़ी जेके शयूं नथियूं अचनि, मिसाल तौरु इन में ॻाल्हि असांखे नई कहिड़ी मिली वई त बाबा ॾेॾर मच्छियूं ऐं जेके पोपट आहिनि उन्हनि जा उहे पंहिंजे पेरेंट्स जहिड़ा नथा हुजनि या उहे नथा थियनि। त हाणे ही सुवालु अची सघे थो, असां ही बाबा करे छॾियो, इन पेज खे करे छॾियो असां क्लियर। हाणे हिन पेज खे असां करे छॾियो क्लियर। जेका हाणे असां उथलाईंदासीं पेज नंबर ॿियो। त दोस्तो ॿिए नंबर पेज में ॾिसंदासीं कहिड़ी नई शइ आहे। चए थो हाउ डू एनिमल्स लुक आफ्टर देयर बेबीज़। जानदार पंहिंजे हाउ डू एनिमल्स लुक आफ्टर देयर बेबीज़, चए थो पंहिंजे बेबीज़ खां पोइ हू कीअं था ॾिसण में अचनि। लुक दीज पिक्चर्स, ॾिसो हिकु जहिड़ा नज़र अचनि पिया। ॾिसो ही कॉन्सेप्ट आहे साइंस जो आहे। चए थो वैन बेबी एनिमल्स आर टू यंग टू फाइंड देयर ओन फूड्स। चए थो जॾहिं जानदार जेके एनिमल्स उहे वॾा थियनि था उहे पंहिंजो खाधो पाण हासिलु कनि था। देयर पेरेंट्स फीड देम, उन्हनि जा वालदीन जेके उन्हनि खे खाधो ॾियनि था। एस्पेरो, हिकु झिरकी, एस्पेरो फीड्स इट्स नेस्टलिंग विथ इट्स ब्रेक्स। चए थो जेका एस्पेरो जेका पंहिंजे आख़िरी में जेके बचनि खे पंहिंजे चुंभ सां जेका खाधो ॾिए थी। हाणे मिसाल तौरु जेकॾहिं पेपर में सुवालु अची वञे त झिरकी जेका पंहिंजे बचनि खे खाधो कीअं थी ॾिए त चुंभ जे ज़रिए थी। त काउज़ एंड गोट्स फीड मिल्क्स टू देयर बेबीज़, फीड माना जेके खीर धाराइनि थियूं। have seen animals feeding its babies. Okay, some babies animals like kittens, nestlings and human babies cannot move all their own. Their parents take them from one place to another. चलो कुछ जानदार आहिनि जेके पंहिंजे बचनि खे हिकु ॿिए जॻह खां ॿिए जॻह ते खणी सघनि था। जीअं इंसानु आहे त पंहिंजे माउ हूंदी आहे उहो पंहिंजे ॿार खे जेका हिकु जॻह खां ॿी जॻह ते खणी वेंदी आहे। त अहिड़े हवाले सां हिन में का बि अहिड़ी पॉइंट जेका असांखे सभु सम्झ में अचनि पियूं, नई पॉइंट कोन पई लॻे। त हिते इंसेक्ट माना जीत, द बर्थ ऑफ एन इंसेक्ट, चए थो जेका हिकिड़े जीत जो जनम या उन जी पैदाइश। चए थो नेम सम इंसेक्ट, डू यू नो हाउ इंसेक्ट आर बोर्न। छा तव्हांखे ख़बर आहे त इंसेक्ट जेके आहिनि जीत आहिनि जेके उहे कीअं था पैदा थियनि। इंसेक्ट ले हंड्रेड्स ऑफ एग, चए थो जेके जीत आहिनि उहे हज़ारनि जी तइदाद में पैदा ॾियनि था। दैट प्रोड्यूस हंड्रेड्स ऑफ larves. Insects do not protect their lives. Only a few larves survive and become adult insect. Okay. त हिन में बि का पॉइंट जेका कोन पई जेका थिए त हू हज़ारनि जी तइदाद में पैदा ॾियनि था ऐं बचा थियनि था। हिकिड़ो लाइफ साइकिल थींदी आहे दोस्तो। त हिते ॾिसो लार्वा माना हिकिड़ी जेका लिफ्ट थींदी आहे, लिफ्ट थींदी आहे। ही एग हूंदो आहे जेका उन्हनि जे वणनि ते थींदो आहे। उन खां पोइ जेका लार्वा उन मां लिफ्ट थींदी आहे। उन में जेका ही जेका अहिड़े क़िस्म जो थींदो आहे उन मां पोपट थींदो आहे। उन में पोपट थींदो आहे। ही कंहिंजो जेका लाइफ साइकिल आहे, लाइफ साइकिल ऑफ बटरफ्लाई, पोपट जी जेका लाइफ साइकिल आहे। त हाणे सुवालु जेकॾहिं थी सघे थो बटरफ्लाई किथां बटरफ्लाई जेका कंहिं में पैदा थिए थो त असां चवंदासीं बटरफ्लाई पहिरीं एग थिए थो, पोइ लार्व थिए थो। या हुते जेकॾहिं सुवालु अची वञे त लाइफ साइकिल जेका डिफाइन कयो। मिसाल तौरु पेपरनि में PST GST में जेकॾहिं सुवालु अची वञे थो त बटरफ्लाई जी लाइफ साइकिल खे बयानु कयो त असां बटरफ्लाई जा ही थोरा हिंट लिखी वेंदासीं। बाबा एग छा पिया कंदासीं दोस्तो, पहिरीं लिखंदासीं एग्स, एग्स खां पोइ जेका ही छा थो वञे लार्वा। ओके, उन खां पोइ बटरफ्लाई, उन खां पोइ बटरफ्लाई। बटरफ्लाई ही सिंगुलर आहे उन हवाले सां। त ॾिसो ही दोस्तो असां हिकिड़ी पॉइंट ही असांखे मिली वई। हाणे असां मतिलबु छा पिया कयूं, हीअ ट्रिक आहे, असां पेपरनि जी तयारी पिया कयूं। असांखे जेके ॾुखियूं ॾुखियूं शयूं लॻनि थियूं उहे असां हिकिड़ी कॉपी ते नोट कंदासीं, ऐं छा थींदो कि हल करी जॾहिं वेंदासीं। मिसाल तौरु ईअं करी इन सॼे किताब जा पना, इन साॻे किताब जा पेज जेके आहिनि असां सभु हल करे वञी छेड़े ते पहुचंदासीं। त असांजा 4-5 अहिड़ा पेज सिर्फ़ु छा थींदो, असांजा 4-5 असांजा कॉन्सेप्ट सभु असांजो किताब असां पंहिंजी नज़रनि में कढे छॾियो। 4-5 पेज असांजा अहिड़ा भरिजी वेंदा। पोइ पेपरनि जे 2-3 ॾींहं अॻु, मिसाल तौरु सुभाणे न परीं GST या PST जी तयारी उहो टेस्ट आहे, त तव्हां छा कंदो, इन्हनि पेपरनि खे पढ़ी वञिजो। छा कंदो, इन्हनि पेपरनि खे पढ़ी वञिजो। इहे शयूं सभु उहे आहिनि जिन जी तव्हांखे ख़बर कोन हुई। वरी इन्हनि खे हाणे तव्हांजे लाइ छा थी वियो, जीअं प्रेसी राइटिंग हूंदी आहे 1/3 हूंदो आहे, त किताब जो मेन पॉइंटूं तव्हांजो पेज ते अची वियूं। ऐं तव्हांजी लिखियलु शइ, इहा ॻाल्हि दोस्तो यादि रखिजो, कॾहिं बि लिखियलु शइ
जेक्स जा ठाहियो अहिड़े वाले सां, एसेस आहे, इंग्लिश आहे, उन्हनि जो जेके तव्हां प्री प्लानिंग कयो अहिड़े वाले सां पेपर ठाहियो, उन्हनि जो मेन पॉइंटनि खे हिकिड़े पासे कयो, पोइ पेपरनि में तव्हांजी हिकिड़ी कापी थींदी। पेपरनि खां 15-20 ॾींहं अॻु में तव्हां उन हिकिड़ी कापी खे पढ़ी हलिया वञिजो, ऐं इंशाअल्लाह ताला जेका अल्लाह तबारक व तआला तव्हांजी जेका महिनत जो सिलो तव्हांखे ॾींदो, ऐं महिनत कॾहिं बि कंहिंजी रायगान कोन थी वञे। त दोस्तो मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं जे लाइ पंहिंजे दोस्त पंहिंजे भाउ चेतन दास भील खे ॾींदो इजाज़त। ऐं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते न्यू आहियो त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब